बदीन में रिपोर्ट कर रहा है अल्ताफ मेमण। खोसकी जे रहवासियुनि नेशनल प्रेस क्लब ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बदीन पहुंची जवाबदार धुर ऐं पुलिस जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। एहतजाज में मोहम्मद हनीफ़ चांडियो, इरफान चांडियो, मुमताज़ चांडियो, कायम चांडियो, इमाम बख्श ओठो ऐं मुस्मात बीबी चांडियो शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान ॻाल्हाईंदे हिननि चयो त संदनि 5 महीननि जी मासूम ॿारड़ी खे कूली बिरादरी जी औरत बाजू कूली बेदर्दी सां घुटा ॾेई क़तल करे छॾियो आहे। हिननि इल्ज़ाम हयो त खेनि अॻी शक हो त मज़कूरा औरत संदसि ख़ानदान खे नुक़सानु पहुचाए सघे थी, जंहिं बाबति हिननि नानजी कूली खे आगाही पिणु ॾिनी हुई, पर उन जे बावजूदि बाजू कूली मासूम ॿारड़ी खे क़तल करे छॾियो। हिननि ॿुधायो त वाक़े बैदि हू FIR दाख़िल कराइण लाइ खोसकी थाणे ते पहुता, पर पुलिस पंहिंजी मर्ज़ी सां FIR लिखी सिर्फ़ु संदनि सहियूं वरितियूं। एहतजाज कंदड़नि मूजिबि खोसकी पुलिस जवाबदार नानजी कूली खे गिरफ़्तार करण बैदि रिश्वत एवज़ आज़ादु करे छॾियो आहे। मुज़ाहिरे में शामिल माण्हुनि जो चवणु हो त बासर माण्हू केस खे ख़राबु करण लाइ पुलिस खे रिश्वत ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि खेनि इंसाफ़ नथो मिले। आख़िर में मुतासिर धुर SSP बदीन, DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां अपील कई आहे त बाक़ी जो शफ़ाफ़ नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।